अस्सलाम वालेकुम नाज़रीन, जेकब न्यूज़ जे प्रोग्राम ख़बर ऐं हक़ीक़त में आऊं आहियां सैयद ज़मीर आलम। नाज़रीन, कोरोना वायरस सबबि हिन वक़्तु पूरी दुनिया, पूरो मुल्क ऐं असांजो सूबो, असांजी आवाम शदीद मुश्किलुनि जो शिकार त ज़रूरु आहे, पर इन शिकार जी सूरत हाल जे करे असांजा माण्हू जेके परेशान आहिनि उहे हर वक़्तु हर तरफ़ वॼाइनि पिया त असांजी का दादरसी थिए, असांजा मसइला हल थियनि। इन सूरत हाल ते ॻाल्हाइण जे लाइ अॼु असां पंहिंजे प्रोग्राम में दावत ॾिनी आहे जेका उहा शहरी इतिहाद जे अॻुवान साईं अकरम अबड़ो साहिब जन। साईं वेलकम था कयूं तव्हांखे असांखे पंहिंजे प्रोग्राम में। जेका बाबा जी जेका आहे शहरी इतिहाद जा तव्हां अॻुवान रहिया आहियो, मुसलसिल मौक़नि ते तव्हां इन क़िस्म जी आवाम जे हक़नि लाइ जेको आहे कोशिशूं ज़रूरु कयूं। हिन सूरत हाल में हिन वक़्तु ॾिसण में इहो थो अचे, हर वक़्तु जिते आवाम परेशान आहे हिते सियासी नुमाइंदा, सियासी अॻुवान बि हिकिड़ी बुतर जी सूरत हाल में आहिनि, परेशान आहिनि। उनजी प्रेस कॉन्फ्रेंसिस में सिर्फ़ु असांखे परेशानी नज़र अचे थी। छा सबबु आहे? सबबु इहो आहे त हे हिकिड़ो वबा आहे। ॾिसो, अहिड़ी कई वाक़िया आहिनि जेके पाकिस्तान में थिया आहिनि, ख़ासि तौर ते सिंध जे चंद इलाइक़नि में, जहिड़ो की 2010 में सैलाब, ऐं हे उन खां बाद में वरी 10 साल खां बाद जेको थियो आहे कोरोना वायरस, जेकी वबा आहे, अलाह जी तरफ़ां हिकिड़ो अज़ाब आहे जेको हाणे सॼी दुनिया में पकिड़िजी वियो आहे। हाणे ईअं आहे त असांजी हुकूमत या असांजी अवाम खे इन शइ जो तजुर्बो ई न हो। चलो ज़लज़लनि में तजुर्बो थियो जेके 2005 में थिया, इनमें मथे इलाइक़नि में, या असां वटि जेको 2010 में फ्लड आयो, हिन में कंहिंखे एक्सपीरियंस न हो त वबा, छो त 100 साल खां तक़रीबन बाद में थी आहे। 1918 में थियो फ्लू जेको थियो, जंहिं 5 करोड़ माण्हू विया हलिया, मरी विया, ऐं तक़रीबन ज़माने में ॿार बर्बादी हुई। उन खां बाद में हाणे थी आहे तक़रीबन 100 साल खां बाद में। समझ में कंहिंखे न पहुचे। तव्हां ख़बर आहे चाइना खां स्टार्ट थियो, घणियूं ॻाल्हियूं थियनि पियूं, इन हूअं थियो, पर असुल में आहे त अलाह जेको अज़ाब आहे, या रब जो इलाज अञा ताईं ज़ाहिर न आहे थियो, अहिड़ो वायरल, अहिड़ी बीमारी जंहिंजी न ॾिसी सघे थो, न हुनखे महसूसु करे सघे थो। ॾिसो न, हाणे जेकॾहिं चाइना जी ॻाल्हि आहे त पोइ सभु पहिरियों इंडिया ऐं पाकिस्तान जे बॉर्डर पास आहे, पर जेके फौतगी घणियूं थियनि थियूं उहे थियनि थियूं यूरोप में, अमेरिका में। त इन खे त रब जी तरफ़ां सम्झे त उनजी मंतक छा आहे, उहो छा थो चाहे, ॾिसो न। ऐं इहो वबा छो ईंदी आहे, बल्कि नबीन ज़माने में बि आई आहे, हर दौर में आई आहे। हाणे इनखे जेकॾहिं संभालियो वञे, या इनखे जंहिं हिसाब सां ॾिठो वञे, त उहो असांजे मुल्क में अहिड़ी का शइ आई न। सभ खां पहिरियों जेकॾहिं इनखे लॉकडाउन तव्हां जीअं कनि था, त एतिरो लॉकडाउन नथो थी सघे, छो त असांजे मुल्क में एतिरा वसाइल ई न आहिनि, न असांजे अवाम में एतिरो शऊर आहे, अवेयरनेस ई न आहे असां वटि, जो माण्हू लॉकडाउन जे खे हल त इहो हिकिड़ो ई सिर्फ़ु ॿुधाए थो वञे न फ़िलहाल आहे। पर इन खां अलावा जेकॾहिं ॿियो हल इहो आहे त जेकॾहिं माण्हू खे तव्हां न छॾो रोज़गार करण, या माण्हू बुख मरी वेंदा। हिकिड़े माण्हू जा 4 ॿार आहिनि, उहे जेकॾहिं घर में रोइनि था, उनखे मानी थी मिले, उहो माण्हू ॿाहिरि निकिरंदो, उहो हर हाल में ॿाहिरि निकिरंदो, चवंदो मां अॾा त मरां त मरां, पर मुंहिंजा बच्चा बुख न मरनि। ॾिसो त माण्हूअ जी ॾींहों ॾींहुं हालत ख़राबु थींदी वेंदी, माण्हुनि खे हिन ख़बर ई न आहे। ऐं घणो जेको सफ़र करे थो उहो शहर जो माण्हू करे थो, जेको डेली वेजेस वारो आहे। छो त ॿारनि जे माण्हू जेको आहे उन ते इफेक्ट न पियो आहे, उहो पंहिंजो साड़ी बि खणी थी, कणक बि खणे थो, हाणे लाभ शुरू आहे, चणो आहे, मटर आहे, हर कमु करे थो। हाणे शहर जेको माण्हू दुकानदार माण्हू आहे, या जेको आम जेको हिकिड़ो डेली वेजेस वारो माण्हू आहे, उहो वॾो नुक़सानु, वॾो उनखे जेको आहे मतिलबु धकु लॻो आहे। शहर जे माण्हू खे, शहर जे माण्हुनि खे वधीक लॻो आहे, वधीक तकलीफ़ तमामु माण्हू, छो त डेली वेजेस वारो आहे न। सही, उन लाइ तव्हां शहरी इतिहाद जा अॻुवान आहियो, त तव्हां इन सूरत हाल खे कीअं था सम्झो, त हाणे उनजो छा हल निकिरी सघे? हल इहो हुयो त हुकूमत खे पंहिंजो हुकूमत हिनखे 2010 जे इस्लाम में भेटाई थी, त असां चंद माण्हुनि में राशन ॾियूं। मां जी मुखालफ़त कई। DC साहिबु हिकु त मीटिंग में कंहिंखे घुराईंदो न आहे। मूंखे एक्सपीरियंस आहे 2010 जो, आमदनी ख़ान बुरे खे एक्सपीरियंस आहे, छो त असां सॼो फ्लड में हिते हुआसीं, असां पाण हथनि सां जेके राशन घुरायासीं। हाणे उन ज़माने में छा हो त सिंध में फ्लड आयो, सॼी दुनिया फ्लड खे पाकिस्तान खे जेको आहे डोनेट करे बि 100 खां वधीक जेके NGOs आयूं, यानी वठण वारा घटि हुया, ॾियण वारा घणा हुया। अरब जेके आया उहे हेलीकॉप्टर ते, उहे त जंहिंमहिल हेलीकॉप्टर ते माण्हुनि खे डेरा बलाद खे जेका हलणा पिया, त 5-5 हज़ार रुपया कैश बि ॾियनि पिया। पर उहा त थी माज़ी जी ॻाल्हि। हिन वक़्तु असां हिनखे भेटण जी ॻाल्हि इहा आहे त हे जेको हिकु त राशन ॾियनि नथा, जेके ॾियनि था त नाक़स ॾियनि था। ॿियो हाणे मां ॿुधायां, हिन जी UC वाइज़ ते रखियो आहे, सॉरी वार्ड वाइज़ ते रखियो आहे हिननि 250 ॿुरियूं। हाणे मां तव्हांखे ॿुधायां, हर वार्ड में 1000 खां 1500 ताईं आबादी आहे, फैमिली न खानदान आहिनि, घर आहिनि।
हाणे तव्हां ॿुधायो 1000 ख़ानदान में तव्हां 250 में कंदो त माण्हू पोइ तव्हांखे चङो चवंदा असां ॿियो जेको आहे जेको तव्हां राशन छो था ॾियो हीअ फ्लड स्लप न जो तव्हां माण्हुनि खे हुते काश न बि मिले अटो न पियो मिले चांवर न पियो मिले काश न बि मिले बसर पटाटो न मिले पोइ राशन ॾियूं था माज़रत सां हाणे मां अर्ज़ु कयां न हाणे हिन वक़्तु राशन जे बजाए तव्हां माण्हू खे कैश ॾियो छो त हिते सब्ज़ी बि आहे दुकान खुली पियूं आहिनि यूटिलिटी स्टोर खुलिया पिया आहिनि तव्हां बजाए माण्हुनि खे हिकिड़े माण्हू खे ज़रूरत आहे बसर पटाटे जी ऐं टमाटर जी तव्हां उनखे ॾियो था चांवर ऐं अटो त इन जे लाइ बहितर इहो त तव्हां जेकॾहिं हिकिड़ा अहिड़ा एजेंसी इनवॉल्व कयो आहे जो पाक फ़ौज खे इनवॉल्व कयो रेंजर इनवॉल्व कयो त फ़ी घर वञी करे 3000 रुपया ॾियनि इहो मुंहिंजो ऐं हुन सभिनी खे मशवरो पसंदि आयो त तव्हां गुज़िरियल प्रेस कॉन्फ्रेंस में अहिड़ी क़िस्म जी ॻाल्हि कई उन में तव्हां इन पॉइंट खे बि रेज़ कयो त तव्हां चयो त असांखे ज़िली इंतिज़ामिया तावन में नथी अचे तव्हांजो ब्रदर हितां जो चूंडियल MP असलम साहिबु MP आहे हितां या मामून मियां असांजो हितां जो चूंडियल MLA आहे हाणे उन्हनि जो हिते न हुजण बि अवाम में हिकिड़ो सुवालु ज़रूरु पैदा थिए थो हाणे हुजण जे मौजूदगीअ में जेकॾहिं असांजो हितां जी इंतिज़ामिया MP MLA खे त ज़रूरु माना मौजूदु आहे त पोइ त उनखे ओबलाइज करिणो ई पवंदो न त इहे सजेशन इहे सभु शयूं तव्हां उन्हनि शयुनि ते इम्प्लीमेंट करण लाइ अगरि मौजूदु हुजण सां वधीक बहितर रिज़ल्ट मिली सघे थो मां हिते रिमाइती कयां थो ॾिसो न तव्हां ख़बर आहे त इलेक्शन कंटेस्ट में वधीक मुंहिंजो हूंदो आहे छो त मां तव्हां ख़बर आहे शहर में असां खटियो आहे हिन में इन ॿिनी सीटनि खे खटायो आहे हिन शहर जो NA आहे त उहो गड़ी खरे में हाराए आयो ठुल में हारायो शहर हुनखे खयो असांखे 13 में शहर खटायो असांखे 18 में शहर खटायो आहे छो त शहर जेको आहे हाणे मां कयां जेके तव्हां ॻाल्हि कई त DC कंहिं सां राब्ते में नथो रहे DC सफ़ ऑफ पार्टी थी वेठो आहे हो MLA जी MP हुजे हाओ करे थो चए थो पर नथो करे कोड ऑफ कंडक्ट बि त आहे न हुनखे कोड ऑफ कंडक्ट सभु मिलण ताईं आहे मां कयां सभु मिलण ताईं आहे बिल्कुलु मिले त मां सम्झी सां थो मां बि मां मिलियोमांसि पर हुन जूं ॻाल्हियूं उहे न आहिनि जेको करे थो हो MLA सां मिले MP सां बि असलम साहिबु हाणे वियो आहे मां तव्हांखे सघां असलम साहिबु जा हाणे 2-3 ॾींहं ॿार जा अस्पताल हॉस्पिटल सां उनजे करे असलम साहिबु हाणे वियो आहे को असलम साहिबु ईअं न न हो हिते असलम साहिबु मीटिंग करे वियो आहे असलम साहिबु हिते माण्हुनि में कोरोना थी त मास्क चइनि दोस्तनि खे बि ॾिनई तव्हां ख़बर आहे शहर में तव्हांजी टीवियुनि ते तव्हांजे चैनल ते आयो हाणे चवण मक़सदु इहो आहे त मां हिकिड़ो मां वेठो आहे न मां उहो कयां हाणे ॾिसो न मां DC सां मिलियुसि की मां इहा ई ॻाल्हि कई त सही ॻाल्हि ॿुधो था 250 ॾियो या 500 ॾियो सिंध गवर्नमेंट आहे मां नथो चाहियां त मूंखे तव्हां हिकु बोरो ॾियो मां इहो तव्हांखे चवां थो त महिरबानी करे जेके मुस्तहिक आहिनि उनखे ॾियो तव्हां त पहिरियों इहा ॻाल्हि कई त मुस्तहिकनि खे कैश ॾिनी वञे बजाए इन जे उहो त मुंहिंजो मशहूरु आहे न उहो त मुंहिंजी मशहूरु आहे त तव्हां 3000 पर हेड ॾियो ईअं थो त राशन बैग्स तक़सीम कया छो उनमें छो थो थिए इन करे त उहो हुनमें इनखे असांजे दोस्तनि खे खाइण जा घणा हुते सुराख आहिनि ॾिसो न हॾारो चांवर गंदी पती गंदो अटो ऐं उहो बि क्वांटिटी घटि सम्झो था तव्हांजे नज़र में तव्हां ॾिठा आहिनि राशन बिल्कुलु हुन में मटेरियल केतिरे जो थी सघे मां कयां थी तव्हां यकीन कयो न मां त 1200 चवां थो पर बाक़ी कल्ह हिकिड़े तहसील ते वेठोसि उते जेके माण्हू वेठा उन्हनि चयो साईं 1000 जो बि न आहे पर मां मुंहिंजी स्थिति आहे त 1200 जो आहे उहो घणे वठनि था 2000 वठनि था 3000 वठनि था उहो मां ख़बर न आहे पर तव्हां अहिड़ो कमु छो था कयो ॾिसो न जॾहिं ऑलरेडी हिकिड़ी शइ हिते ॾिसो न मां इहा ई ॻाल्हि कई त सिलाब ॿी शइ हुई कोरोना ॿी शइ आहे मुख़्तलिफ़ आहे मुख़्तलिफ़ आहे हिन में तव्हां माण्हुनि खे कैश हाणे ॾिसो न इमरान ख़ान जो प्रोग्राम आहे एहसास प्रोग्राम 12000 कैश मिले थी माण्हुनि तव्हां ॾिसो टीवी में हर माण्हुनि जेके औरतूं साईं आहिनि नियाणियूं उहे सभु तारीफ़ कनि थियूं न 12000 कैश मिलण को माण्हू बीमार आहे साईं उनखे डॉक्टर लाइ पैसा खपनि दवायूं कंहिंखे खपनि को ब्लड प्रेशर आहे कोई शुगर में आहे माण्हू मर्ज़ी सां ख़र्चु कंदो अच्छा जेको 12000 कैश जेका मिले थी इमरान ख़ान जे PTI गवर्नमेंट जी तरफ़ खां उहे जेके सेंटर्स आहिनि तव्हां उन्हनि जे उन में जेके सोशल डिस्टेंसिंग वारा मामला आहिनि उन्हनि ते अमल करणु हिन वक़्तु असांखे खोड़ रिपोर्ट्स मिलनि थियूं त उते इन्हनि शयुनि जो कोई त उन में तव्हांजी पंहिंजी तरफ़ां का मॉनिटरिंग जीअं तव्हां जीअं PTI जे हवाले सां आहे त इहे जेके टाइगर फोर्स या कुझु या अहिड़ा के माण्हू जीअं तव्हांखे पंहिंजी हिकिड़ी सुठो वोट बैंक आहे ज़ाहिर तव्हां वटि माण्हू आहिनि त तव्हां पंहिंजी तरफ़ां इन्हनि एहसास प्रोग्राम सेंटर्स ते माण्हुनि खे जेको आहे त इन हवाले सां फैसिलिटेट करणु अहिड़ी क़िस्म जी सहूलियत ॾियारणु या उनखे त पॉइंट आउट करणु मीडिया जे थ्रू हुजे या जेको आहे इंतिज़ामिया सां तव्हांजी लाइ विचड़ हुजे त जंहिं तरीक़े सां माण्हुनि खे थोरो रिलीफ बि मिली सघे अहिड़ो कोई क़दम खणनि था साईं मां कयां न हिन में असांखे PTI खां बि शिकायत आहे मां ॻाल्हि कयांसि थी त PTI कंहिं बि मामले में असांखे इन्वॉल्व नथी करे बल्कि मां हिते त बल्कि पाकिस्तान में नथी करे उहो डायरेक्ट उते मोकिलनि था हाणे असांखे त इहा ख़बर बि न आहे त इहे प्रोग्राम कंहिंजे थ्रू हले थो जॾहिं मां पुछा कयो चयो साईं DC ऐं BISP जो जेको थो आहे इंचार्ज आहे उनजो थ्रू हले थो
पोइ हुनखे पोइ मां सां ॻाल्हायो, पापा ॻाल्हि ॿुधो, मां डी सी सां न ॻाल्हायो, मां प्रिंसिपल सां ॻाल्हायो त तव्हां हे छा सिस्टम शुरू कयो आहे। जॾहिं त असां टी वी ते ॾिसूं था त KPK में हिकिड़ो सुहिणो तरीक़ो आहे, मुनज़्ज़म तरीक़े सां परे परे कुर्सियूं रखियूं आहिनि, परे परे असांजियूं नियाणियूं वेठियूं आहिनि, सुहिणे तरीक़े सां हले थो। ऐं पंजाब में बि इहो आहे, बलूचिस्तान में इहो आहे, सिंधी में ई छो आहे। पोइ ॾिसो न, तव्हां पहिरियों ॻाल्हि करियो त नुमाइंदड़ साईं ॻाल्हि ॿुधायो, बदकिस्मती चओ या ख़ुशबू चओ, जेका बात असांजी ॿिनि PTI जी दोस्तनि मतिलबु असांजे मुंहिंजे भाउ सुबरे साहिबु खटियो आहे। हाणे इहो उन्हनि को हज़म कोन थो थिए। बाक़ी सिंध में ॾिसो छा थिए थो, उते ते बाइक ते विराइनि था। जीअं लाड़काणे में राति फड़ियल साहिबु अची वियो साईं असां हेतिरो ॾींहुं था ॾेई थी, छो त उहो टोटली पीस पार्टी आहे। ऐं उन में हिकिड़ो माण्हू जेको असांजो चवण त हिते थोरो ॿिए खाई वारो, हा ॿिया खाई न, बल्कि घणी हद खां वधीक 5 खाई आहे असां सां। छो त हुनखे इहा ॻाल्हि नथी वणे त हिते असां शहर वारनि खे जेकी सज़ा मिले थी न, उहा असांजी तरफ़ मिले थी न, असांजी करे मिले थी। माण्हू असांखे चवंदा साईं तव्हां वोट असांखे उनजी सज़ा मिले थी, इहा हक़ीक़त आहे। हिनखे इन्हनि करे शहर खे इग्नोर कयो, इन खे धुकियो वञे थो त हिननि छो वोट कयो आहे। मां तव्हांखे पहिरियों अर्ज़ु कयो त असांखे शहर कटरायो आहे ॿिन्ही खे, ऐं उन्हनि खे इनजी सज़ा ॾिनी वेंदी। ऐं इहो ॾिसो न, हिन वक़्तु हे अलाह जो मथां नज़ार आहे असांखे अलाह जो। ऐं असां इहे ॻाल्हियूं सोचूं, बल्कि मां अजद ख़ान खे बि मशवरो ॾिनोसि त इन शयुनि खां तव्हां हटी वञो, सियासत खां हटी करे ख़िदमत जो टाइम आहे। ॾिसो जॾहिं असां इहो DC खे चइबो आहे असांखे ॿोरो बि न खपे, तव्हां महिरबानी करे मुस्तक़िल। हाणे ॾिसो तव्हां ॾिसो, मां कल्ह को जांच कयां थो, हालांकि मां कंहिं सेक्टर न वियो आहे, त सभु इहे चवनि था साईं 100% जेके ॿाहिरां सां मिलनि था उहे मुस्तक़ आहिनि इन शइ जा। ॾिसो मुस्तक़ीन खे ॾियो, सभु को बहितर सवाबु इहो आहे, हितां बि असांखे सवाबु कटण जो आहे साईं। बाक़ी हाणे इहा ॻाल्हि आहे त अॻे ॿियो सिस्टम हो, NGO टका मां वटि मिलंदो, DC मूंखे बि ॾींदो साईं, सॼी दुनिया ख़बर आहे, मीडिया खे बि मिलंदा, उहे बि टका विराईंदा। ॾिसो न, उहो त सिनारियो तव्हां पाण ॿुधायो, मां हिते मौजूदु ॾिसो, मूंखे असां अखियुनि सां जेको ॾिठोसीं हिते। बाक़ी हाणे हे ॾिसो न, हे कंहिंजी वस जी ॻाल्हि न आहे, न माण्हुनि जी वस जी ॻाल्हि आहे, न अबड़े जी वस जी ॻाल्हि आहे जो माण्हुनि खे ॾेई सघे। अच्छा, शहरी इतिहाद जो हिन वक़्तु किरदारु, छो त हेॾिनि वॾियुनि तंज़ीमुनि, काफ़ी सारियूं तंज़ीमुनि जो तव्हांजो हिकिड़ो इतिहाद आहे, मुंहिंजे ख़्याल में 25 खां 30 तंज़ीमूं आहिनि, हिकिड़ो इतिहाद आहे जंहिं तव्हां अॻुवान आहियो। त शहरी इतिहाद जे प्लेटफॉर्म तां कहिड़ा इनिशिएटिव जेके हिन मामले खे, छो त मार्केट्स बंदि आहिनि या उन हवाले सां के कुझु शयूं माण्हुनि ताईं जेके उते कमकार कंदड़ मज़दूर हुए ॿिया टिया सभु इलाही माण्हू सफ़र कंदा, त तव्हांजी तरफ़ूं को अहिड़ो हिकिड़ो असांजी हिन ते असां इंडिविजुअल कयो आहे। ॾिसो न, हाणे हिन में मां तव्हांखे ॿुधायां त शहरी इतिहाद हिकिड़ो फोरम आहे, घणी पार्टियुनि जो, घणी मज़हबी पार्टियुनि जो ऐं सियासी पार्टियुनि जो। इन में इहो थींदो आहे त पोइ असांजी मुख़्तलिफ़ पार्टियूं हूंदियूं आहिनि, पोइ हर पार्टी खे असां पुछा कंदा आहियूं, चवंदा असां पंहिंजे तौरु ते कंदासीं। कहिड़ी मीटिंग्स वग़ैरह थियूं? हा, न मीटिंग्स त असांजे बारे में न थी आहे, मां ग़लति ॿुधाईंदुसि, पर असांजो टेलीफोन राब्तो आहे। हाणे इहा त अल ख़िदमत जमात इस्लामी जी आहे, उन्हनि चयोसीं असां पंहिंजी तरफ़ कंदासीं, बेस्ट उन्हनि कयो। जमात JUI बि कयो। ॾिसो न, वरी आमदनी ख़ान छा आहे त उहो चेंबर ऑफ कॉमर्स सदर बि आहे, ऐं असांजो सिंध नाब सदर आहे। आमदनी ख़ान जेको आहे पंहिंजे कपिड़े मार्केट जेकी उनजी पंहिंजी 2-3 तंज़ीम अथसि, उनजे थ्रू कई। समीर सूर्यो जेको असांजो सराफा बाज़ार जो सदर आहे, तव्हां ख़बर आहे, उन हाणे बि 5-6 डट्स जेके चैरिटी बि कई। हाणे इन तरह सां मां छा थो कयां उहो मुंहिंजो रब ॼाणे थो। ॾिसो न, उहो मुंहिंजो अलाह ॼाणे थो, पर मां इन ते बिलीव कंदो आहियां कंहिं माण्हू खे दर ते अचे त तव्हां कैश ॾियोसि, मां इन ते ट्रस्ट कंदो आहियां। ईंदड़ वक़्तनि में तव्हां छा था ॾिसो, जेकॾहिं लॉकडाउन अञा वधीक रहे थो? वधीक ॾाढो ख़राबु, ॾाढो ख़राबु। ॾिसो न, असांखे ॿई सूता ख़तरनाक आहिनि। जेकॾहिं लॉकडाउन टुटे त बि ख़तरनाक आहे, जेकॾहिं लॉकडाउन नथो टुटे बि ख़तरनाक आहे। छो त असांजे डेली वेजेस वारा माण्हू, मज़दूर माण्हू, मिस्त्री माण्हू, दुकानदार में कमु करण वारा जेके डेली पैसा वठण वारा, दुकानदार बि परेशान आहे, मां ख़ुदि परेशान आहे। मुंहिंजो होटल बंदि आहे, मुंहिंजी 3.25 लख पघार आहे होटल जी। हाणे मां माण्हुनि खे ॾियणु ज़िम्मेवार आहे, माण्हू मां कोई न पुछा कंदो, मूंखे तनख़्वाह ॾे, ऐं मां हिन महीने जी तनख़्वाह जेके हलायां थो, थी सघे अॻे महीने मूंखे मुंहिंजे लाइ छा खणी छॾिबी आहे। ॾिसो न, माण्हू इहो ॾिसे न, त इन हिसाब सां हाणे असां उहो त न आहियूं जो सैलाब जे बदन मां अरबे रुपया खाधासीं या 44 अरब खाई वेठा, सम्झो न। त असां वटि हिलाल जो पैसो आहे, हराम ऐं हिलाल में फ़र्क़ु आहे। पर वॾी महिरबानी तव्हांजी साईं, तव्हां असांजे प्रोग्राम में शिरकत कई। नाज़रीन, हीअ हुया मोहम्मद अकरम अबड़ो साहिबु, जिन पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कयो। सियासत हिकु इबादत हूंदी आहे, पर जॾहिं इंसानु सियासत खे कंहिं कारोबार या पंहिंजी ज़ाती मक़सद लाइ इस्तेमालु कंदो आहे त उनजा नतीजा के सुठा न निकिरंदा। हिन वक़्तु ख़िदमत जी ज़रूरत आहे। असां हमेशह तव्हांखे अहिड़े क़िस्म जा प्रोग्राम पेश करे, माण्हुनि खे जा सवाल जवाब अॻुवाणनि सां डिस्कस करे तव्हां ताईं उन्हनि जा जवाब पहुचाइण जी कोशिशि कंदा आहियूं। नाज़रीन, जेकब न्यूज़ जे प्रोग्राम में फ़िलहालु एतिरो ई।
इंशाअल्लाह ईंदड़ प्रोग्राम में कंहिं नए महिमान सां कंहिं नए मौज़ू ते बहस कंदासीं। हिन वक़्त लाइ अल्लाह हाफ़िज़।